अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अबड़ो या बिशारत मुरो हलंदासीं मुल्क में कोरोना वायरस जा हाणे जारी वायरस की 67 मरीज़ फोत हयात विञाईंदड़नि जो अंग 23,529 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,582 नवां केस रिपोर्ट मजमूई अंग 10,43,277 थी वियो। हेल ताईं 9,44,375 मरीज़ सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी हकारी शरह 7.19 रही। सिंध में जुज़वी लॉकडाउन जो चौथों ॾिहाड़ो कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन जी भञकड़ी। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल। मोरो ऐं खिपरो में SOP जी भञकड़ी। चौपाए माल जूं मालपड़ियूं लॻायूं वियूं। माण्हुनि जी पीह। थर में मासूम ॿारनि तां मौत टारो न कयो। सिविल अस्पताल मिठी में 5 ॿार फोत थी विया। हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंग 8 थी वियो। हलंदड़ साल 353 ॿार फोत थी चुका। लाड़कानी में माही मकोल भरिसां ॻोठ पारो अबड़ो में पानी जी खॾ में विझंदे 3 ॿार ॿुॾी विया। ख़ादिम हुसैन, अली हैदर ऐं सुहाना चांडियो जा लाश कढिया विया। दादू में मखदूम बिलावल भरिसां ट्रैक्टर कल्टी, नौजवान कमाल जमाली फोती नौजवान ॻोठ दोस्त मोहम्मद मरी जो रहवासी ॿुधाए पियो वञे। लकी गुलाम शाह में सखर शिकारपुर रोड ते शरलाड़ो वटि गाॾी जी टक्कर में अणॼातल शख़्स फोत। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। ठटे में गाढ़ो वेझो साहिली इलाइक़े में राजूनी ज़रिए वापसि करायल नारी बेनज़ीर लाखो खे बेदर्दी सां क़त्ल करण जो इंकिशाफ। गाढ़ो पुलिस FIR दाख़िल करे नारी जे पीउ खे गिरफ़्तार करे वरितो। नारी जी क़बर ते पुलिस मुक़रर। नारी जे मुड़ुस रजिब अली उनर जी फ़रियाद ते क़त्ल ऐं खून लिकाइण जी FIR 4 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। बलोचिस्तान जे इलाइक़े पंजगोर में अगवा थी वियल मासूम ॿारड़े जो लाश हथायो। मासूम निगर कदीर ख़लील खे भुंग लाइ अगवा कयो वियो हो, जंहिंजो अॼु रोड तां लाश मिलियो आहे। बावड़ो भरिसां ॻोठ रहीम बुअर वासी चाचो ऐं भाइटो हथियारबंदनि हथां मुबैना तौरु अगवा। हथियारबंद रुखसार बुअर ऐं अली गुल बुहर खे अगवा करे विया। NC दाख़िल। मुरीद शाख भरिसां खुमराथाणी जे हद मां धाड़ीलनि हथां अगवा थी वियल कश्मीर वासी हिंदू नौजवान सरून कुमार बाज़ियाब थी घर पहुची वियो। इलाइक़े में चौबोल आहिनि त मुगवी खे 40 लख रुपया भुंग भरे बाज़ियाब कराए पियो आहे। ऐं गुडू बैराज वटि हिकु भेरो ॿीहर लाॻीतो पाणी जे वहिकरनि में तेज़ीअ सां वाधि थियण लॻी। 24 कलाकनि दौरान 57,000 क्यूसेक पाणी में वाधि। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,34,133 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,91,611 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम मूजिबि 24 कलाकनि अंदरि गुडू बैराज वटि वधीक पाणी जे वहिकरनि में वाधि थियण जा इम्कान आहिनि।